यारुलुंड भरसा कदीमी दरगाह पीर मोहम्मद शाह रोड रस्ते चौदीवारी मुसाफ़िर खानन जहिड़ी सहूलत खां महरूम। ज़ियारत लाइ ईंदड़ पांधीड़नि खे सख़्त मुश्किलातूं पेश अचण लॻियूं। पीर मोहम्मद शाह दरगाह ते परे परे खां माण्हू ज़ियारत लाइ अचनि था। उन्हनि खे दरगाह मोहम्मद शाह ते अचण सां वॾियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं। दरगाह मोहम्मद शाह जे पांधीड़नि जी रहाइश लाइ मुसाफ़िर खाननि जो जोॻो बंदोबस्त न आहे, जंहिं करे हू पट ते सुम्हनि था। दरगाह मोहम्मद शाह जे ख़िदमतगार फ़क़ीर अमीर बख़्श महर साहब हिन ॻाल्हाईंदे चयो त पीर मोहम्मद शाह दरगाह यारुलुंड जे इलाइक़े में तमामु क़दीम आहे, जेका हिन वक़्त ताईं रोड रस्ते चौदीवारी मुसाफ़िर खाने जहिड़ी सहूलतुनि खां महरूम आहे, जंहिं करे ज़ियारत लाइ ईंदड़ पांधीड़नि खे सख़्त तकलीफ़ थिए थी। दरगाह पीर मोहम्मद शाह जे ख़िदमतगार अमीर बख़्श महर वधीक ॿुधायो त हिते हर साल मेलो बि लॻंदो आहे। सिंध पंजाब खां माण्हू पीर मोहम्मद शाह जो मेलो घुमण लाइ ईंदा आहिनि। दरगाह मोहम्मद शाह ते हर नए सूमर ते मनत लाइ बि माण्हू अचनि था। असांजी वसवारनि खे अपील आहे त यारुलुंड इलाइक़े में मौजूदु तमामु क़दीमी दरगाह पीर मोहम्मद शाह जा बुनियादी मसइलनि तरफ़ ध्यानु ॾेई सुधारा आंदा वञनि। हिते जेका पांधीड़ अचनि था ज़ियारत जे लाइ, उन्हनि जे लाइ त काफ़ी सॼा मसइला जेके आहिनि उहे तव्हां ॿुधाए सघो था त कहिड़ी फैसिलिटी कहिड़ी सहूलियत न आहे दरगाह ते? दरगाह ते रोड बि सवला आहिनि, हिते रोड नथो मिले, रस्ता भरिजी था वञनि, मींहुं वसे थो त बि माण्हू ॾाढा हलाक थींदा। हा, उनखां अलावा हिते जेके मुसाफ़िर खाना या लैट्रिन वग़ैरह जी उते सहूलियत आहे जॾहिं पांधीड़ा जेकॾहिं को हिते असां ॿराड़ी में इहे छपर काननि जा आहियूं, वेठाऊं को पको हणी ॾींदो हुकूमत जे तरफ़ां, त उन्हनि